खिताब बुधायो हाणे खिताब जे लाइ असांजा मुफ्ती साहब वेठा आहिनि। अधे तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आमिर जी अहिड़ा थोरा वाक़िया किताब में ईंदा आहिनि ऐं बहितरीन ॻाल्हि ॿुधाई। किताब जो नालो आहे दलाइल नुबुव्वत। उनमें हिकिड़ो वाक़ियो आहे, उलमा खे ख़बर आहे त हिकिड़ो बादशाह हुयो, उन बादशाह जो नालो हो बुख्त नसर। कट्टर काफ़िर हुयो, कट्टर। अब थोरो वेझे उथण वेहण में छॾियो बस इहा ॻाल्हि ॿुधो त साईं जो खिताब उन हिकिड़ो ख्वाब लॻो। सुबुह जो पंहिंजे वज़ीरनि खे चई त ॻाल्हि ॿुधो, सॼी उमिरि तव्हांखे पालियो अथव, खारायो अथव, पाण खे वॾो तव्हां मुफ्ती था सम्झो, वॾी ॼाणूंदड़ था सम्झो, महिरबानी करे मूंखे ख्वाब ॿुधायो। हुननि चयुसि त साईं ख्वाब बयान कर त ॿुधाईं, कीअं असांखे कहिड़ी ख़बर कहिड़ी ॻाल्हि। चई न ख्वाब बि तव्हां ॿुधायो, ताबीर बि तव्हां ॿुधायो। हाणे मां ख्वाब लभिया मेहुड़ कंजारे जे मुफ्ती साहब खे चवां साईं ख्वाब मिस्री आहे, ॿुधाए त ॿुधाए। अब ख्वाब ॿुधाए त ताबीर कयां। आखिरकार का हुन जो हिकिड़ो वज़ीर हुयो, हुन जो साईं तुंहिंजे बादशाही में हिकिड़ो अल्लाह जो नबी रहंदो आहे, उन नबी जो नालो आहे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम। अगर जेको चवी त मां हज़रत दानियाल अलैहिस्सलाम खे वठी अचां, पर शर्त आहे कि वठी अचोसि कि ईअं कोन वठी ईंदोमांसि तूं काफ़िर आहीं, अल्लाह जे नबीअ जी मथां बेअदबी करी जे सवारी ते तूं सवार थींदो आहीं। भला उठ जेके तुंहिंजा भला जेके हाथी तुंहिंजा उहे मूंखे ॾे त मां अल्लाह जे नबीअ खे वठी अचां। तूं मरी वञण खां पोइ बि काफ़िर रहंदे, अल्लाह जो नबी हयात आहे त बि नबी आहे, जे क़ब्र में हूंदो आहे तॾहिं बि अल्लाह जो नबी हूंदो आहे। हयात आहे त नबी आहे, पर जे क़ब्र में हुजे तवजो सां अल्लाह जो नबी हूंदो आहे। हज़रत दानियाल ने आयो थे किबला तव्हां के बादशाह घुराया के बादशाह फकीरन में केड़ो कम बादशाह जो जे वठी अचो से चयो थे। हज़रत दानियाल ने सलाम जने उन पुख्ते में सरवत आयो हां जे बा केड़ी गाल आ जो तो घुरायो आ जे तव्हां ही गाल बुधी आ तो तू असा के ख्वाब में बुधाई दे पर जे तख्त ते वेहारे से जो जे अल्लाह जे नबी जी इज्जत खुद अल्लाह तान कराइंदो आ। हां जे बादशाह तो ख्वाब लिखो तमा दिशा जो एकड़ो पुत्र आ जेको ज़मीन ऐं आसमान जेको डिघो आ। अरे यो इल्म गैब ना है बिठाए जी वाकई जो उन जो जेके टंगू आहे से पीतल जो आहे, बाहू जेके आहे सोन जो आहे, मथो उन जो चांदीअ जो आ, एतिरो डिघो आ कि ख्वाब ए तो ॿुधाईंदड़ लथो ई तो आ। जेको उन जे मथां हिकड़ी नूर जी लाट निकती आ जेका इनके टुकड़ा टुकड़ा करे छॾियो अथई। जे वाकई नूर जी लाट निकती ही जेको उन जे टुकड़न मां उन जे ज़ररन मां वरी हिकड़ी नूर जी तजल्ली निकती जेका कायनात सॼीअ खे रोशन करे छॾे। जे वाकई जे इन जो ताबीर हो आ जेको तो डिघो पुट ॾिठो आ। इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा दीन आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हुनि जा मज़हब आहिनि, पर जेको मथो नूर जी तजल्ली किरी आ इहो आख़िरी नबीअ जो इस्लाम आ जेको ईंदो इन सभिनी दीननि खे ख़त्म करे छॾींदो, काफ़िरनि जे दीननि खे ख़त्म करे छॾींदो, ॿिया दीन बाक़ी न रहंदा, आख़िरी नबी जो दीन रहंदो।
बाकी जेका तो इन ज़रन में हिकिड़ी नूर जी तजल्ली दिखी आहे जे इहो आख़िरी मोहम्मद अरबी जो नूर आहे जेको ईंदो काइनात जे ज़र्रे ज़र्रे में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ाए अरे ये वन्या किसो वडवा हाने वरी के हडे वारे पो छाचो वरी हुन कड़ी ताबीर कई वरी छाचो उन का पोची बादशाह के भला मुजी हयाती में इंदो जी न तू जी हयाती में कान इंदो मुजी हयाती में नबी जिस कान इंदो बल्कि इन नबी जो सहाबी ही तो आई मा तान्या अलैहि सलाम जो जनाज़े जी नमाज पढ़ाई वो किया वो के दे वारो अल्लाह ताला मुझे चवण का फरमाए मुफ्ती अब्दुल रशीद ज़फर अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यिदिना शफीइना करीमिना रऊफना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफाअना व शिफाअ सुदूरना क़ुर्रतना क़ुर्रतना व क़ुर्रत अयुनिना अलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाईन वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल-हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम वबल्लगना रसूलहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाब सय्यिदिना व औलिया उम्मत सय्यिदिना
وعلماء ملة سيدنا محمد وبارك وسلم عليه. بعد حمد و صلاة کے سامعین و ناظرین اکرام کے ساموں اللہ تعالیٰ کے بابرکت کلام عظیم آیات مقدسہ کی تلاوت کرنے جو شرف حاصل کم انہی سانگلوں کا جمع بدن کی سعادت حاصل فرمائی. دعائت اللہ تعالیٰ کی ذات بابرکات طرفین کے پانچے کلام مجید کے سمجھ انہی کے مطا عمل کرنے توفیق نصیب فرمائی. نہایت معزز و مکرم علماء کرام و حفاظ اعظام و سادات کرام اجو کوئی پروگرام کو ہمارے کے ساموں ہلی رہے ہوا جو سونی حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے میلاد شریف جو پروگرام ہے. اسانجا دوست مولانا سائیں شرف الدین صاحب، سائیں محکم الدین صاحب، سائیں کرم الدین صاحب وزن پوٹرا برادری بیا دوست گرجی خصوصاً پہلی تاریخ تے یا 20 تاریخ تے ہی پروگرام شریف فرمائیدہ ہیں. موں گناہگار کے ہماری خدمت میں رب نصیب فرمائیہ حاضری انشاءاللہ تعالی معروضات آئیں کہ ہماری خدمت میں معارض رکھندس خصوصاً اجو کہ ان محفل کی زینت ہے، ان محفل کی رونق ہے اسا جا مرشد کریم آئیں حضرت پیر مٹھا رحمت اللہ تعالیٰ جا جگر گوش انہیں جو مسلح کی زینت ہے حضرت علامہ و مولانا وحید الاسر القبلہ سائیں محمد عبدالغفار صاحب المعروف پیر مٹھا ثانی ایک اسان جن محفل کے اندر ان قریب رونق افروز تھیدا انشاءاللہ تعالی رب زیارت جو بھی نصیب فرمائی دو اسان جن جو روحانی عرفانی خطاب بدن اترے تائیں کچھ ماں اگتے حلدس ان ماہ مقدس کی مناسبت سا تا اللہ تعالیٰ کی ذات بابرکات ہے ان ماہ مبارک کے اندر اسائیں تماجے آقا کے مبعوث فرمائیو یہ رب الاول شریف جو چند مبارک ظاہر کی دعا تا سنن جے گھر گھر کے اندر خوشو پہنچی ہوئی دعا ہے. ماں چاہتو آیا یہ کوئی محبوب جے میلاد تے خوش آنا وہ 12 مہینہ خوش صدائی خوش ہتے بھی خوش تا ہوتے بھی خوش پر ہن پروگرام ہن محبوب جی آمد والی خوشی کے اندر یہ کنے شریک نہ تھیو نا وہ پانچی قسمت تے پان چاہے باقی اللہ تعالیٰ کی ذات بابرکات جو اساجے بتا کرم اساجے بتا مہربانیاں جو اللہ تعالیٰ کی ذات بابرکات اسائیں توا کے پانچے سونے حبیب کے غلامی کے لئے انتخاب فرمائے. حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم کی حدیث پاکا مسند امام ابو حنیفہ میں کہتو تو حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم کی ذات بابرکات کہ اللہ تعالیٰ کی ذات بابرکات ارشاد فرمائیو سونا حبیب انہیں نہ کہا جو تون کی امت کے ماں اترو وڈو کیا جو یوں امتوں پرے حصہ ہو جن چوتھو سو تو محبوب کی امت ہو جائے. رب کریم کی بارگاہ مر کے مجھا بولا تو جی مرضی اور رب کریم فرماتا برا یہ نہ کہا جو سبن نبن جو امتوں ادھتے ہو جن ادھتے تو مصطفیٰ کی امت ہو جائے. سبحان اللہ. مجھا مولا کی اتو کی مرضی آخر میں رب کریم یہ فیصلہ فرمائیو تو حضرت آدم علیہ السلام کا وٹی حضرت نوح علیہ السلام تائیں سب امتیوں گلو تھیجو نا وہ تو محبوب جے امت جے 3 حصے جے برابر ہو جو تو محبوب جی امت انہوں خابین میں ہو دی. سبحان اللہ. اب اجے کرے امت وڈی آت کو ننگر بھی تو وڈو ہو جائے.
कोन ॻाल्हाईंदव अब जेतिरी दावत हूंदी आहे त भत बि ओतिरो हूंदो आहे सुभाणे अल्लाह जेकॾहिं उम्मत वॾी आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको महबूब असांजे विच में मबूस फरमायो आहे न त उहो वरी कुल नबियुनि जो वॾो आहे उनजी रहमत बि वॾी आहे उनजी अता बि वॾी आहे उनजी सखा बि वॾी आहे ऐं उनजो इल्म बि वॾो आहे उनजो फज़ल बि वॾो आहे ये जमात इन करे वॾी आहे जो तव्हां असांजो आका मदीने वारो साईं सभिनी नबियुनि खां वॾे में वॾो नबी सुभान अल्लाह अर्ज़ पे कयमि त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हर सूरत में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे सभिनी खां मथे आला फरमायो अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो फरमाया अल्लमक मा लम तकुन तअलम अब है मुझे ते नजर कयो वा अल्लमक ऐं तुंहिंजे रब तोखे सेखारियाई तुंहिंजे रब तोखे सेखारियाई छा सेखारियाई मालम तकुन तालम महबूब जेको तू न ॼाणींदो हुई तोखे रब सभु सेखारे थो बस सिखण जो वो सबब हूंदो आहे सिखण जे लाइ के नज़्म ज़ब्त हूंदा आहिनि अज़ीज़ाने गिरामी ॿार ॼमंदो आहे सब खां पहिरों पहिरों उनखे उस्ताद वटि मदरसे में आणबो त बाबा हिन अलिफ बा ता सां पढ़ा जो थोरो समझदार हूंदो त केजी में दाख़िला वठी ॾीबी प्राइमरी पढ़ंदो मिडिल कंदो मैट्रिक पास कंदो कॉलेज में पहुचंदो कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी में हलियो वेंदो अञा जे मालिकनि वटि पैसा घणा अथसि त ॿाहिरि मुल्क मोकिलींदसि ये वसाइल है इल्म जे हुसूल जा पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे आका मदीने वारे साईं ताईं को भी नबी के मदरसे में कोन पढ़ियो आहे के स्कूल में कोन पढ़ियो आहे के कॉलेज में कोन पढ़ियो आहे के यूनिवर्सिटी में कोन पढ़ियो आहे अब समझो था असां वटि जेकॾहिं केरु न पढ़ियल हुजे त हुनखे छा चवंदासीं अब समझो था यो कानून उनके मथा लागू आ जेको स्कूल भी न पढ़ियल हुजे कॉलेज भी पढ़ियल न हुजे मदरसो भी पढ़ियल न हुजे का ट्यूशन भी कोन वठी हुजे त उन जे लाइ असांजा माण्हू इहा फतवा इहो कानून नाफ़िज़ कंदा त बाबा सफ़ा जट्टा सफ़ा जाहिला पर अल्लाह जे नबियनि मां को भी नबी मदरसे में कोन वियो के उस्ताद वट सबक कोन वताई के का ट्यूशन से भी सबक कोन वताई के स्कूल ऐं कॉलेज में भी कोन वयो को भी सॼी दुनिया जे पढ़ियलनि खां उन्हनि जो इल्म मथे आहे मालूम थियो स्कूल भी न पढ़िया कॉलेज भी न पढ़िया वो भी उन्हनि जो इल्म सभिनि खां छो मथे आहे इन करे मथे आ जो ये अल्लाह जा पढ़ायला है अब छा हाणे जेको अल्लाह जो पढ़ायल हुजे ऐं उनखे जेको अल्लाह वटो इल्म मिले न शरीयत में उनखे इल्म ग़ैब चइबो आहे अब छा चइबो आहे उनखे जो अल्लाह उनखे ॾिनो हिकु ॾियण वारो ॼाणे ॿियो वठण वारो ॼाणे न तोखे ख़बर न मूंखे ख़बर न जिब्रील खे ख़बर न मीकाईल खे ख़बर न इसराफील खे ख़बर न रिज़वान जन्नत खे ख़बर न मालिक जहन्नम खे ख़बर कंहिंखे बि कंहिं इल्म जे ॾियण ऐं वठण जो पतो न हुजे उनखे इल्म ग़ैब चइबो आहे पोइ जेकॾहिं तूं इल्म ग़ैब नबियुनि जे नफ़ी कंदे त पोइ नबियुनि वटि बाक़ी छा रहियो इहो फ़ैसिलो करणु तो जेकॾहिं तूं ईअं चईं थो त नबी वटि इल्म ग़ैब न आहे हुन वटि आहे इहो इल्म जेको रब हुनखे ॾिनो आहे ऐं तूं ज़ुल्म करे उन खां उहो इल्म खसी थो मालो त तो जहिड़ो को ज़ालिम आहे ई कोन मालो त नबी चइबो ई उनखे आहे जंहिंजो सीनो इल्म हिकमत सां भरे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो फरमाया व अल्लमक मा लम तकुन तालम
وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما मुझा महबूब तुझे मथा अल्लाह जो वॾो फज़ल आहे तुझे मथा अल्लाह जो हिकिड़ो हूंदो ज़ुल्म ॿियो हूंदो आहे अदल ऐं टियों हूंदो आहे फज़ल ज़ुल्म छा चइबो आहे घटाए करे ॾियणु ज़ुल्म घटाए करे ॾियणु ज़ुल्म ऐं बराबरि ॾियणु अदल बराबरि ॾियणु अदल ऐं वधाए करे ॾियणु फज़ल आहे सुभान अल्लाह वरी तो भेरो ॾियारां घटाए ॾियणु ज़ुल्म बराबरि ॾियणु अदल ऐं वधाए करे ॾियणु फज़ल ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाता वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा ओ मुंहिंजा सुहिणा हबीब मां रब तोखे वधाए ॾिनो अब छा ॾिनो अथई वधाए ॾिनो आहे बोला छा वधाए ॾिनो अथई रब फरमाईंदे इल्म में बि मां तोखे इल्म वधाए ॾिनो आहे हुस्न में भी बाबू मां तोखे हुस्न वधाए ॾिनो आहे नेमत में भी मां रब तोखे नेमत वधाए ॾिनी आहे पर उम्मत में भी तो मुस्तफा के मां रब उम्मत वधाए ॾिनी पर मुंहिंजा दोस्त अजीज हाणे उम्मत त घणी थी वई पर मुंहिंजा अदा हाणे तूं अंदाज़ो लॻाए त उम्मती जे मथां बि को मदीने वारे साईं जो थोरो एहसान आहे या न तोखे हिन मुल्कनि में केरु रुॻो चांहि जो कोप प्यारे त मां सम्झां त 12 महीना जो तारीख़ कंदुसि चांहि चांहि आहे न बाबा पर निड़ीअ में अटकी पई हूंदुसि त वाह साईं वाह जी चांहि प्यारी थोरो करे छॾी पर हे इज़तूं ही नेमतूं जेकॾहिं मिलियूं हुन त हुन मदीने वारे साईं जे सदके मिलियूं तंहिं करे इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह ताला फरमाता तुमने इस करम के कहा था काबिल हुजूर की बंदा परवरी है भला उर्दू समझंदा आहियो भई इंडिया जो ड्रामो हुजे त को कुराड़ियूं बि सम्झी थियूं वञनि समझो त महबूब जी नात समझो न बाबा सुभान अल्लाह फरमाया मैं इस करम के कहा था काबिल हुजूर की बंदा परवरी है मैं इस करम के कहा था काबिल हुजूर की बंदा परवरी है ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है ये सब तुम्हारा करम है आका ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है मुझा दोस्त अजीज हिकड़े माण्हू जो ॿिए माण्हू जे मथां एहसान हूंदो आहे कॾहिं वॾे जो नंढे जे मथां एहसान हूंदो आहे कॾहिं नंढे जो वॾे जे मथां एहसान करे वॾे जो नंढे जे मथां एहसान कॾहिं पीउ जो पुट जे मथां एहसान कॾहिं भाउ जो भाउ जे मथां एहसान कॾहिं अम्बड़ जो माउ जे मथां एहसान कॾहिं सोट जो सोट जे मथां एहसान मुंहिंजा दोस्त अजीज एहसाननि जा क़िस्म आहिनि एॾे मां को न वेंदो पर काइनात जे अंदरि अल्लाह जेके बि रिश्ता पैदा कया आहिनि सभिनी जे मथां मदीने वारे साईं जो एहसान आहे अचो त मां तव्हांखे थो वठी हलां हिकिड़ो रिश्तो आहे जंहिंजो नालो धीउ आहे सुञाणो साहब धीउ हिकिड़ो रिश्ते जो नालो हाणे हुन धी खे नज़र करे था ॾिसो त मां तूं धी आहीं पर तूं ॿुधा त तुंहिंजे मथां बि मदीने वारे साईं जो एहसान आहे या न धी तूं ॿुधाए त तुंहिंजे मथां मदीने वारे साईं जो एहसान आहे त उहा धीउ हया वारी धीउ हिजाब वारी धीउ हथ ॿधी के थी पई त हाओ
जो मुंह जहिड़ियूं धीअरियूं ॼमंदियूं हुयूं काफ़र उन्हनि खे ज़िंदा क़बर में पूरींदा हा पर जॾहिं मदीने वारो साईं आयो त मां थी बची वियुसि धीउ जे मथां एहसान आया न धीउ जे मथां एहसान आया न पोइ जेका धीउ ईअं के थी पई असांखे ज़िंदा क़बर में पूरींदा हा मिटी में दफ़न कंदा हा पर इन मदीने वारे साईं असांखे जीअण जो दान ॾिनो असां बचियुसीं तॾहिं जॾहिं रहमत लिल आलमीन दुनिया जे दर्जे में हाणे उन धीउ खां तूं पुछां कर त तो जॾहिं इक़रार कयो आहे त हाणे ॿुधाए त महबूब जो मिलाद मल्हाईंदी या न मल्हाईंदी वधी मल्हाईंदी या न मल्हाईंदी तुंहिंजो ज़िंदगी मिली इज़त मिली सियापो मिलियो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिलियो हाणे अचो त भला माउ खां था पुछां त तुंहिंजे मथां जेको महबूब जो थोरो आहे अब पुछा कयोसीं पर थकियल आया अरे तवज्जो अब अम्मा तू मावा पुटनि जी मावा न्याणियुनि जी अमड़ा भला तुंहिंजे मथां जेको महबूब जो थोरो आहे को आहे या कोन हाणे अमड़ जवान में थी पई त मां उन मुआशरे में रहंदी हुअसि जो माण्हू माउनि जी इज़त कोन कंदा हुआ माण्हू माउनि खे पंहिंजी नौकरियाणी सम्झंदा हुआ माउ खे पानी बनाए करे उनखां कम वठंदा हुआ औलाद माउ जे मथां तशद्दुद कंदो हो पर जॾहिं रहमत वारो नबी आयो त अची करे ऐलान कयाई इहा जेका माउ अथव हिनजे कदमनि जे हेठां जन्नत आहे अब सुभान अल्लाह चवंदो या न चवंदो अब बग़ैर पेट्रोल जे गाॾी हलंदी आहे ॻाल्हाए त सही न सुभान अल्लाह जी माना है अल्लाह की ज़ात पाक माण्हू जे लाड़ काने जलसे ते वियो उते जो पहुतो त हिकिड़े तकड़ में हिकिड़े माण्हू मूंखे 500 रुपया ॾिना उहे मुंहिंजो वाक़ुफ़ हो हेॾे तवजो सां ॾिनई जैसे तव्हां मौलवी खे पैसा फी जा घटि मिलंदा आहिनि तंहिं करे घड़ी घड़ी जमात खां सुभान अल्लाह चवराईंदा आहियो तंहिं करे 500 रुपया ॾियां थो महिरबानी करे तक़ीर बि पाण कजा त सुभान अल्लाह बि पाण थी अब अॼुकल्ह तव्हांजो सुभान अल्लाह चवण जो इरादो नथो त पोइ तव्हांजो 50 में कमु थींदव ॻाल्हायो 50 ॾींदो या सुभान अल्लाह चवंदो ॾाढा त जो सुभान अल्लाह मां बि कयां थो त कहिड़ो जेको सुभान अल्लाह नथो थिए सुभान अल्लाह जी माना अल्लाह जी ज़ात अर्ज़ में कयो त मां बि इक़रार थी करे त माशरे जे अंदरि जेकॾहिं मूंखे मक़ाम ॾिनो त मदीने वारो साईं ॾिनो आहे सुभान अल्लाह ॿुधां त इहा मां मिलाद मल्हाईंदी या न मल्हाईंदी हीअ बि मल्हाईंदी मां बि मल्हाईंदी भला चओ त पीउ खां था पुछां पियो बाबा ॾे ख़बर तुंहिंजो हाल कहिड़ो आहे कि मुंहिंजी बि का इज़त कोन हुई मूंखे बि केरु मूंखे कुझु न सम्झंदो हुयो पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बाबरकात आया अची ऐलान कयां त जेका अबो राज़ी आहे उनखां अल्लाह राज़ी आहे सुभान अल्लाह के मुझे मथा भी मदीने वाले साईं जो थोरो वा तो मो अबो त हुयसि अबो औलाद जो पीउ न हुयसि पर इज्जत कोन हुई पर जे इज्जत मिली आहे त मदीने वाले साईं जे सदके मिली आहे उन फर्द जेका अबो नाराज़ आहे उनखां रब नाराज़ आहे जेका अबो राज़ी आहे उनखां रब राज़ी आहे प्रभुदा तो तवीर राजो तो भला नौकर गादा पुछा कयूं जेके नौकर आहिनि जेके माना आहिनि जेके गुलाम आहिनि गुलाम ते ख़बर तुंहिंजे मथां बि का महिरबानी थी आहे कि दुनिया असांखे भुकारींदी हुई दुनिया असांखां ग़लति कम वठंदी हुई असां जानवरनि वारो सलूक कंदा हुआ असांखे जानवरनि सां गॾु वाड़नि जे दर सुम्हारींदा हुआ असांखे का इज़त कोन मिलियल हूंदी पर इहो रहमत वारो नबी जॾहिं तशरीफ़ फरमा थियो त ग़ुलामनि खे सॾु करे पाण सां गॾु विहारी उन थाम उहो ग़ुलाम ऐं नौकर बि खाए पियो जंहिंमां नबियुनि जो सरदार खाए पियो मुखे भी इज्जत मिली आ रहमत लिल आलमीन जे सदके मिली आ मानो के गरीब भी महबूब ओ गुलाम भी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद कंदो जो उन जे मथा भी मदीने वाले साईं जो थोरो आहे
यानी नियाणी ते भी थोरो आ अबे ते भी थोरो आ अमड़ ते भी थोरो आ सुभान अल्लाह ऐं गुलाम ऐं नौकरनि जे मथां भी थोरो आ पर गरीब माशरे जे अंदरि गरीब आ गरीब के माण्हू धुकारण था गरीब के माण्हू नज़रअंदाज कनि था गरीब के माण्हू पाण सां गॾु न विहारणु पसंदि कंदा आहिनि उंदा तो तक़ीद गरीब खां था पुछा कयो गरीब तोखे बि कुझु मिलियो या न हबीब करीम सल्लल्लाहु की ज़ाती बाबरकात फरमायो गरीब हो तमाम घबरायो न मायूस न थियो क्या मजे दिहाड़े जने मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाकी कब्र मां उथदुस तमोजे अॻियां भी गरीब हुंदा पुठियां भी गरीब हुंदा सॼे भी गरीब हुंदा त खॿे भी गरीब हुंदा मानो जब गरीब भी मिलाद कंदो गरीब भी मिलाद भला वडेरन का पुछा तव्हां कंदव सुभान अल्लाह त चओ ज़िमीदारो पैसे वारो तव्हां मिलाद कंदव त कई अहिड़ा ज़िमीदार हुया पैसे वारा हा जेके मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी जुती जी नालेनि जे नोक जे मथां पंहिंजी बादशाह खे क़ुर्बान करे छॾिया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबनि सां गॾु बीठा आहिनि त मस्जिद नबी जी खिटी मां हिकिड़ो सहाबी अचे थो पियो जंहिंजा पेर उखाड़ा आहिनि मथो उखाड़ो आहे हिकिड़ी बकरी या रिढी जे ॿारनि जी लोही ठहियल आहे कुंबल ठहियल आहे जेको उन जे अंग खे ढकियल आहे उहो वेढ़ो वञे थो पियो ऐं उन सहाबी जो नालो हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जीअं जो अचे पियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बाबरकात फरमाए थो पियो त उनज़ुरु हाज़र रजुल अल्लज़ी नव्वर अल्लाहु क़ल्बहु पाण वड सहाबियो हिन मर्द ते नज़र करे ॾिसो जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जी दिल खे पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमायो आहे इहा चई पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमान था पाण फरमान था मां हिनखे सुञाणा त नंढड़ो हुयो मके पाक में हुयो हिन जो अबू बि अमीर हिन जी अमीर अमर बि जेका पैसे मालदार हुई उन ज़माने जे अंदरि 200 दिरहम वारी पोशाक पाईंदो हुयो नंढड़ो हुयो पर अहिड़ा त उम्दा खाधा हिन जे घर वारा खाईंदा हुआ जो मके पाक जा रेसयूं अमीर बि ॾिसो कंदा आज असांखे बि मुसअब बिन उमैर जे घर जो को टुकुर मिली वञे पर जंहिं ॼाणे खां वठी मुंहिंजी ग़ुलामी में आयो आहे ही हाल सुभान अल्लाह हाणे अचो त पुछा कयूंसि त छा तूं हिन ज़िंदगी में ख़ुशि आहीं या न सुभान अल्लाह बस सुखनि खां पोइ ॾुख ॾाढा ॾुखिया हूंदा जेको मुठ ज़िंदगी में अमीर हुजे वो गरीब थी वञे त उनजी ज़िंदगी जेका तंग थी पवंदी आहे ऐं उनजी हर तरफ़ ॾे तंगी तंगी नज़र ईंदी आहे पर इब्तिदाई ज़िंदगी ऐश में अशरत में पैसे में माल में खाधे में लिबास उमदन में बकमल के बिस्तरनि में गुज़ारी पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी में आयो त न ठुब ते मानी मिले थी न उमदी पोशाक मिले थी न सुम्हण लाइ बिस्तरो मिले थो पियो अज़ीज़ाने गिरामी सुम्हे थो पियो त सेनानी खां पत्थर हेठां विछाइण जे लाइ को कपिड़ो आहे ई कोन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात फरमान था पिया ओ मुसअब दे ख़बर हुन ज़िंदगी में ख़ुशी आहे हिन ज़िंदगी में ख़ुशि अरे कदो सुना बीबा मन बखमल वाले बिस्तरन के मथा मुखे एतिरो सुकून ऐं आराम न मिलियो जेतिरो तो मुस्तफा जे दर जी मिटीअ जे मथा सुकून मिलियो सुभान अल्लाह तो जो आराम ऐं सुकून नालो बंगले जो नालो न आहे छाजो आराम ऐं सुकून नालो लिबास जो नालो न आहे आराम ऐं सुकून नालो सोना ऐं चांदीअ जो नालो न आहे आराम आहे दिल के सुकून जो नालो करे तो दिल के सुकून जो नालो आराम आहे
ऐं हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह ताला हिन फ़क़ीरनि खे इहा दौलत अता फरमाई सुभान अल्लाह हिते उहे फ़क़ीर बि वेठा अथव जेके दरगाह रहमतपुर शरीफ़ में वारीअ जे मथां सुम्हंदा सुभान अल्लाह वारीअ जे मथां सुम्हंदा हुया पर इहे वटि त ग़रीब मिस्किन हुया पर हुन में सुम्हण वारनि में कई बि वॾेरा बि हूंदा उहे बि ईअं न तमन्ना कंदा असांखे बिस्तरो केरु ॾे को रिली असांखे ॾे फर्श इहे पोइ लॻा इहे सिरूं वग़ैरह पकियूं मस्जिद में पोइ लॻियूं पहिरियों इब्तिदा दौर जे अंदरि सिर्फ़ु वारी हुजी मिटी हुजी हुई सॼी राति फ़क़ीर उन मिटीअ जे मथां सुम्हंदा हुआ ऐं सुबुह जो उथी अलाह जो शुक्र कंदा हुआ त दुनिया जी मिल्कियत कोन मिली आहे पर क़ल्ब जो सुकून त मिलियो आहे और मुझा अदा मुझा भाउ त हक़ीक़ी दौलत इहा अथव जेके दिल जो सुकून मिले दिल जो आराम मिले छो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में भी ईअं फरमायो आहे त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो फर्ज़ सुणा आया न ऐं पुछां त बाबा ख़र्च छा के थो करी ख़बर अथई त जो खटियो खाईंदे त पीर ईअं चवंदो आहे मां त पंहिंजो फर्ज़ निभायां पोइ खटे हर कंहिंजी क़िस्मत सुभान अल्लाह ईअं न पर जेकॾहिं कंहिंखे पुट अलाह ॾे घणो न घणो पर पोइ बि 2-3 किला चांवरनि जा त चाढ़े वठंदो न पुछुसि त बाबा छो तो ख़फ़ो करी अलाह मुंहिंजो घर आबाद कयो आहे अलाह बचड़ो ॾिनो आहे सुभान अल्लाह मुंहिंजी पुठ थी पई मुंहिंजी पीउ सनी जो सहारो थी पियो इन उमेदुनि ते पियो थो औलाद खे पाले ख़िदमत करे उन फर्ज़ खे निभाए पर हिकिड़े पुट जे ॼमण जे मथां इहे उमेदूं रखियल आहिनि त मुंहिंजी पुट थींदी मुंहिंजो घर आबाद थींदो पर खटे हुनजी क़िस्मत अलाए नतीजा छा निकिरनि पर मुंहिंजा दोस्त वीर हिन हिकिड़े जे अचण जे करे हिकिड़ो घर आबाद थिए पर ख़ुदा जी खुदाई आबाद थी आहे त विकिणे मोहम्मद करीम जे करे सुभान अल्लाह अब थी आया न 1400 साल गुज़री विया आहिनि 1400 साल गुज़री विया आहिनि अॼु बि मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो मीलाद शरीफ़ वञी रहियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे चयो त तूं हिन मुंहिंजी क़ौम खे संभाल त मां वञी अलाह खां किताब वठी अब जागो था जेके नंढ कंदव न तव्हां मयार न अथव भाउ तो जो मूंखे थकियल तव्हां लॻो था हेॾे तवजो सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो पंहिंजे भाउ हारून खे त मुंहिंजी क़ौम खे बनी इसराइल खे मुंहिंजी उम्मतनि खे संभाल मां अलाह खां वञी किताब थो वठी अचां हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾिहाड़ा घणा ॾींहं 40 रातियूं मुंहिंजे कुंड में अलाह जी इबादत कई वइज़ वाअदना मूसा 40 लैलतन अल्लाह ताला क़ुरान पाक में उन खां वाइदो वरितोसीं असां 40 रातियुनि जो 40 ॾिहाड़ा पुठी ॾेई पंहिंजी उम्मत खे विहारे हिदायत करे त हेॾे हेॾे फिरजो न हेॾे हेॾे भटकजो न मां वञा अलाह मूंखे मूंसां वाइदो फरमायो आहे मूंखे पंहिंजो किताब अता फरमाईंदो पोइ उन जे अंदरि नज़्म ज़ब्त हूंदो उन जे अंदरि अहकाम हूंदा मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हां हिते वेहो मां पंहिंजो भाउ बि तव्हांखे ॾेई थो वञां इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पुठी ॾिनी त हिननि निभागनि कहिड़ो कमु कयो जो वञी गाबे जी पूॼा गाबो बित्तिखाज कुमल इजल उन्हनि छा कयो हिकिड़ो गाबो हुयो पुत गाबो हुयो उन में सामरी हिकिड़ो बरकत वारो जो गाह विधो त उन में साह थी पोइ रंभण जो लॻो वठी वञो अचो अचो त मूसा अलैहिस्सलाम जो तव्हां गला थो ॾेखारियो सब जो सब सजदे में किरी पिया हज़रत हारून अलैहिस्सलाम खे चवण लॻो ओ ज़ालिमो इहो नाहे नाहे न ग़लत आहे तूं ग़लत आहे इहो आहे क़ौम जो वॾो हिसो जेको वॾो हिसो किरी पिया ऐं उनजी पूॼा करण लॻा तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो अल्लाह जो किताब वठी जो पोतो ॾिसे त सभु गाबे जे अॻियां किरिया पिया हिननि बातनि खे केरु हज़रत हारून अलैहिस्सलाम जे मथां इज़हार इताब फरमाई
हज़रत हारून अलैहिस्सलाम फरमाया दामन के रोक जो मान पर जेकॾहिं खड़ी सकती क्या न त मूंखे शहीद करा कहिड़ा त भॻा जेकर मां हथ कढी पी रहियो मां पर मुंहिंजा दोस्त गीद हाणे अंदाज़ो लॻाए त उहो अल्लाह जो नबी वफ़ात बि कोन करे वियो रुगो 40 ॾींहं 40 रातूं पंहिंजी क़ौम खे छॾे वियो त मुशरिक थी विया गुमराह थी विया भटकी विया पर असांजे महबूब मदीने वारे साईं खे 1400 साल गुज़री विया अल्लाह जो महबूब पर्दा नशीन आहे हिजाबनि में हलियो वियो आहे पर इहो ॾींहुं मुंहिंजे मदीने वारे साईं जी उम्मत खुटे नथी वधंदी थी वञे सुभान अल्लाह वो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो फैज़ हुयो जो उनजी क़ौम गुमराह थी वई रुगो पुठी ॾिनाई 40 ॾींहंनि जे तरफ़ भटकी गुमराह थी विया पर असांजो आका मदीने वारो साईं सजण खां वठी हिजाबनि में आहे पर्दे में आहे पर कंहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बराह रात ज़ियारत बि कोन कई आहे कंहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बराह रात कलाम बि कोन कयो आहे 1400 साल गुज़री विया आहिनि रुगो उथ जे मथां मुंहिंजो सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो बि पढ़नि था मदीने वारे साईं मुबारक क़ौम आहे या न रुगल आहे त सही असांजे मथां महिरबानी आहे या न मौला मौला हो 40 ॾींहं हलियो वियो त क़ौम गुमराह थी वई असां अञा बि मस्जिद में वेठा आहियूं सुभान अल्लाह मौला असां अञा मस्जिद में वेठा आहियूं परंतु फरमाए इन करे वेठा आहियूं जो तव्हांजे मथां मुंहिंजे मुस्तफ़ा जी नज़र करम आहे सोने हबीब जी नज़र करम वो मानो थी कि जेको महबूब जी नज़र करम में हूंदो न वो भटकंदो कोन वो गुमराह न थींदो वो असां में कई क़ौम पैदा थींदो जेका ईअं थी थिए त महबूब आहे पर मदीने में आहे हिते न आहे तंहिं करे त भटकी विया गुमराह ते तॾहिं ध्यान कि जिन सुणे हबीब जी उन निगाह करम जो इनकार कयूं पर अल्हम्दुलिल्लाह असांजो महबूब मदीने में भी आहे त हिते भी आहे हुते जिस्म सां हिते जिस्म लतीफ़ सां सुभान अल्लाह जिस्म अल्लाह इहो ॿुधायो त ॿ हिकिड़ा मलाइका आहिनि ॿ मलाइका अल्लाह ताला हर इंसान जे लाइ मुक़ररु फरमाया आहिनि ॿ तव्हां वटि जे वॾा आहिनि उहो ॿुधाए भला हथ वठी करे जे वॾा आहिनि हथ त घड़ीअ में खयो भला ॾिठा अथव बाक़ी हथ कीअं कयो सुभान अल्लाह किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून रब कुरान पाक में त उहे ॿ मलाइका आहिनि हिकिड़ो सॼे पासे ॾांहुं ॿियो खॿे पासे ॾांहुं ऐं किन वरी ईअं लिखियो आहे त हिकिड़ो सॼे कुल्हे ते आहे त ॿियो खॿे कुल्हे ते सॼे पासे वारो नेकियूं लिखंदो आहे ऐं खॿे पासे वारो बुराइयूं लिखंदो आहे सुभान अल्लाह पर नेकियूं जेको सॼे पासे वारो जेको नेकियूं थो लिखे न उहो कीअं लिखंदो आहे उनजो तफ़सील मदीने वारो साईं फरमाए थो जॾहिं मुंहिंजो उम्मती रुगो नेकीअ जो इरादो कंदो आहे दिलि में सुभान अल्लाह त अॼु मां मस्जिद शरीफ़ जो नालो छा आहे निबंदो शाह जी जामे मस्जिद में मां वीदमो मीला शरीफ़ जी महफ़िल में शरीक थींदुसि वेठो खट ते आहे वेठो पट ते आहे वेठो दुकान ते आहे रुगो दिलि में इरादो करे थो त मलाइका हिकु नेकी लिखंदुसि हिकु नेकी पर जॾहिं उथे थो मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा पोइ वरी हिकु नेकी जे बदिले 10 नेकियूं लिखंदा वरी जेको खॿे पासे वारो न खॿे पासे वारो इनखे हुकुम न आहे जल्दी लिखण सुभान अल्लाह जेकॾहिं बुराई जो इरादो कयो अथई नथा लिखनि हट ते वेठो आहे इरादो कई त मां अॼु ही ग़लति कमु कयां हाणे उन कम जे तरफ़ ॾे हली पियो आहे त बि उनखे मन थियल आहे न लिखजा पर उन बुराई वारे अॾे ते वञी पहुतो आहे अञा कमु कोन कयो अथई अञा उनखे रोका न लिखजा जो मिठड़े मोहम्मद करीम जो उम्मती आहे पर जॾहिं बुराई करे बीहे थो पियो त हुन जूं 10 बुराइयूं कोन था लिखनि हिकिड़ो गुनाह लिखनि था
पर सॼे पासे वारो हिकिड़ी नेकी जे बदिले में 10 नेकियूं थो लिखे पर अञा नेकी कोन कई अथई रुॻो दिलि में इरादो करे थो पियो त हिकु नेकी लिखनि था जागो था करे तो जैसा हिकु नेकी लिखनि था दिलि में इरादो कयो पर इहो इरादो दिलि में थींदो आहे या ॿी कंहिं जाइ ते थींदो आहे दिलि में मानो त इन मलाइका खे दिलि जी बि ख़बर पएसि ये अॼु सभु ॿुधाए थी पई न इरादे जो तालुक़ु नियत सां ऐं दिलि सां हूंदो आहे माना सॼे पासे वारो मलाइका न इनखे एॾी उलूम जे अंदरि वसवत आहे जो अंदरि मोमिन दिलि में नेकीअ जो इरादो करे थो उन मलाइक खे ख़बर पइजी थी वञे त जे अंदरि में केॾी नेकी आहे कहिड़ो उनजो इरादो आहे पोइ इहे मलाइक त मुंहिंजे सोने हबीब जे दर्जा नौकर हिन ग़ुलाम हिन जेकॾहिं ग़ुलाम जो नौकर जो इहो शान आहे त आका जो शान छा थींदो हाणे सॼे पासे बि आहे खॿे पासे बि आहे न बाबा हाणे जेकर सॼे कुल्हे ते मलाइका खॿे कुल्हे ते मलाइका पोइ जॾहिं तव्हां कुल्हे ते बाचको खणंदा आहियो त पोइ इहो मलाइको काॾे ईंदो आहे कुल्हे ते जो आहे भला कॾहिं हथ में लॻो अथव सुभाणे अल्लाह भला बिस्तरे ते सुम्ह जे पासे वाराईंदे लॻो अथव कॾहिं भला ॾिठो अथव ॾिठो बि कोन अथव महसूस बि कोन कयो त कुवत ख़म्सा मां उनखे केरु महसूस बि नथो करे पोइ उनखे छो था मञोसि जेको न ॾिसण में थो अचे न हथ लाहे सघेसि थो न उनजी ख़ुशबू न को सिखी सघे थो न उनखे ज़बान चखे सघे थी सम्झा बाबा इनखे चइबो आहे जिस्म लतीफ़ छा चइबो आहे हिनखे अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि जे जिस्म खे लतीफ़ फरमायो आहे हूंदा आहिनि पर नज़र कोन ईंदा आहिनि हूंदा आहिनि केरनि खे चोही न सघंदो आहे सिखी न सघंदो आहे चखे न सघंदो आहे इहा मदीने वारो साईं बि आहे पर ॾिसण में कोन ईंदो आहे हिकिड़ो मुगालतो आहे हिकिड़ो मुला मरी वियो आहे सम्झा थो हॾा बि ॻरी विया हूंदसि पोइ चवंदो त हिते हिंगोरकनि में साईं मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला ईंदा हुआ मूंखे यादि आहे कि मेमननि वारी मस्जिद में वॾा वॾा जलसा थिया मूंखे उहो वक़्तु यादि आहे त उन वक़्त में इहो एतिरो उन शोशो उतारियो हो त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि त तव्हांजो मौलवी मुसल्ले ते निमाज़ छो थो ख़बर जाॻो था सुभाणे अल्लाह त उनखे इल्म जी कमी आहे जो उन अञा हाज़िर नाज़िर जो मसइलो सम्झियो न आहे त महबूब हाज़िर नाज़िर आहिनि त कीअं आहिनि ज़ाहिरी जिस्म सां न आहिनि लतीफ़ जिस्म सां आहिनि सुभाणे अल्लाह महबूब हाज़िर नाज़िर आहिनि त नूर नबूवत सां आहिनि सुभाणे अल्लाह नबूवत जे लिहाज़ सां आहिनि पर अल्लाह ताला जी ज़ात बावरकात क़ुरान पाक में फरमायो फरमाता अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा सुना भी बसा तो के कौन मोकिलियो आहे पर जे मोकिलियो आहे त तोखे जहाननि जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो आहे हिकु आलम जे लाइ न ॿिनि आलमनि जे लाइ न सॼी काइनात जे लाइ तो रहमत वारा नबी रहमत आहे हाणे मां तव्हां खां थो पुछां कया त हुन रहमत वारे नबी जी रहमत हिते आहे या न रहमत आहे कंडियारे वारा चवनि था त असां वटि बि रहमत मौजूदु आहे सखर वारा चवनि था त महबूब जी रहमत हिते बि मौजूदु आहे पाकिस्तान वारा चवनि था त महबूब जी रहमत हिते बि मौजूदु आहे पर फर्श वारा बि मञनि था त अर्श वारा बि मञनि था त महबूब जी रहमत हर आलम में मौजूदु आहे रहमत कहिड़ी केरु सम्झाए मूंखे न जो त हाज़िर नाज़िर जो इनकार कनि था पर इहो मूंखे सद रहमत आहे कहिड़ी शइ रहमत केॾो छा कया रहमत जी माना है ऐ राहिमुल लिल आलमीन मुझा सोना हबीब तो जहाननि जे मथां रहम कंदड़ राहिमुल ऐ राहिमुल लिल आलमीन तो जहाननि जे मथां रहम कंदड़ आहे जो
तो सजी खुदाई के मता तो मदीने वाला साईं राहिम आई ए राहिम इसम फाइला इसम फाइल कदे ना कामिल थी दो जड़े उनके इसम मफूल भी होजे आलमीन के का सो इसम मफूल टे तो पयो यानी महबूबा तू सब के जहान के मता रहमत कंदड़ आई मानो जद जेकन जान जी महबूबा के खबर न होती त रहमत के न दो जगे पतो ही न हो के केरा मानो तो अल्लाह ताला पाजे महबूब के जर्रे जर्रे जो इल्म अता फरमायो कुंड कुंड जो इल्म अता फरमायो तो ये मेहरबानी या करम नवाजी अल्लाह ताला की जाते बाबरकात पाजे महबूब के मता फरमाया खुदा दोस्त दीन एकरा जिस्म एड़ा हुदा है जेके छोहे न सकबा है जेके महसूस करे न सकबा है तो अल्लाह जे महबूब की जाते बाबरकात की रहमत के ये छोहे न तो सके बल्कि कायनात के जर्रे जर्रे के अंदर मुझे महबूब की रहमत मौजूद है तो इमाम आले सुन्नत फरमायो फरमाता नबी हमारा खुदा का प्यारा नबी हमारा खुदा का प्यारा हबीब भी है तबीब भी है नबी हमारा खुदा का प्यारा हबीब भी है तबीब भी है शफी भी है करीम भी है रऊफ भी है रहीम भी है अल्लाह ताला की जाते बाबरकात इरशाद फरमायो फरमाता हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा फरमाता वो अल्लाह जे बाजे रसूल के मोकलिया अरसल रसूलहु मुतदी फैला वो अल्लाह जे बाजे रसूल के मोकलिया की मोकलिया फरमाता बिल खुदा हिदायत सा व दीनिल हक़ हक़ जे दीन सा यानी अल्लाह हिदायत दी तब पाजे मदीने वाले साईं के हथ में ॾिनाई हक़ जो दीन ॾिनाई तब मदीने वाले साईं के हथ में ॾिनाई अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए तो पियो त दुनिया वारो मां पाजे महबूब जा हथ खाली करे कोन मोकलिया मां पाजे रहमत वाले नबी जा हथ भरे करे मोकलिया फरमाता हिदायत ॾिनम त मदीने वाले साईं के हथ में हाणे जे माण्हू खे कपिड़ो घुर्जे त कुंभर जे दुकान ते वेंदो करो ॻाल्हाए त सही भला वार के ठहराईंदा आहियो का सही सां करायो पर हर कंहिंजो शोभो पंहिंजो आहे हाणे अल्लाह ताला क़ुरान पाक में त हिदायत जो सामान ॾिनो मां पंहिंजे मदीने वारे साईं खे जे कदे तोखे हिदायत घुर्जे त मुझे मुस्तफा जी तरफ अचणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम